मांझंद बरसा लाका शहर में कुदरती वसीला जदोजहद कमेटी पारा मांझंद तेल को बारणारी गैस काम में रूम छोजे रेट एहतजाजी मुजाहरो कयो खबर आहे त असां कई सालनि खां वठी जदोजहद हलायूं पिया। वॾी मिक़दार में असांजी फाल्के मांझंद मां गैस निकिती आहे। उहो त हुकुमरान जी नाअहली आहे। हिते जी शाखूं बंदि आहिनि। हिकिड़ी शाख असांजी जलाल मोहम्मद शाह वारे इहो आहे जेको सो कॾहिं कॾहिं हिन जी इंतिज़ामी नाअहली करे बंदि पई आहे ऐं का बि कंहिं ॻोठ में बुनियादी सहूलियत कोन्हे का। गैस निकती है रुगो अलियाबाद में न रुगो पर मंदुराबाद में गैस निकती है जिते नौजवाननि के भी रोजगार कोन पे ॾिनो वञे ऐं जेको जिन ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो मुआवज़ो जेको कोन पे ॾिनो वञे उहो पंहिंजो पूरो हक़ नथा ॾियनि। असां हिननि खां इहो मुतालबो करूं था त मांझंद जे नौजवाननि खे रोजगार ॾिनो वञे ऐं जिन जी ज़मीनूं आहिनि उन्हनि खे मुआवज़ो पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असांजे तालुके मांझंद सां एॾो त ज़ुल्म आहे, न पीअण जो पाणी आहे, न गैस आहे, न लाइट जो सिस्टम है, न तालीमी जेको तालीम जो सिस्टम आहे। असां अलाए कहिड़ो ॾोह कयो आहे। असीं सिंधी माण्हू ऐं इन हर शयुनि खां छो महरूं। 2019 खां ही जेका असांजी तहरीक आहे उहा जारी थी। असां मुसलसिल तालुके मांझंद जे अंदरि शहर शहर ॻोठ ॻोठ वाण बस्ती ऐं अवाम जे थ्रू हीअ एहतजाज रिकॉर्ड कराया त ही को हिकिड़े ॾींहं जो एहतजाज कोन्हे, हिकिड़ी वसी असां तहरीक हलाई आयासीं। जेके ज़मीनुनि जा मुआवज़ा मिलण ताईं तहरीक जारी रहंदी। गुलज़ार मल्हार, मांझंद।